अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मां हिक ॿिए किताब जे तबसरे सां गॾु हाज़िर थियो आहियां। तव्हांखे ख़बर आहे त किताबनि ते तबसरे जो हिकु सिलसिलो मूं शुरू कयो आहे ऐं अॼु जंहिं किताब ते तबसरो मां पेश करे रहियो आहियां उहो जग मशहूरु नॉवल निगार चार्ल्स डिकिंस जो ग्रेट एक्सपेक्टेशंस आहे। हीअ किताब जेको तमामु घणी शोहरत माणी चुको आहे, इहो चार्ल्स डिकिंस जो लिखियलु आहे ऐं जंहिं ते केतिराई ड्रामा ऐं केतिरियूं फिल्मूं ठही चुकियूं आहिनि। चार्ल्स डिकिंस 1812 में पोर्ट्समाउथ में पैदा थियो। पोर्ट्समाउथ हिते इंग्लैंड में हिकु बंदरगाह जो शहर आहे जिते ख़ूबसूरत बीच पिणु आहे ऐं 1870 में गुज़ारे वियो ऐं हुन जो तइलुक़ हिकु मज़दूर ख़ानदान सां हो। तंहिंजे करे हीअ कहाणी बि हुन हिकु मज़दूर ख़ानदान जे बारे में लिखी आहे। त मां हिन जो ही तबसरो पेश करियां थो। हीअ हिकु यतीम ॿार जी कहाणी आहे जेको इंग्लैंड जे कैंट इलाइक़े जे बहिराड़ीअ में पैदा थियो। हू पंहिंजी भेण सां रहे थो जेका तबियत में तमामु सख़्तु आहे, जॾहिं त संदसि भेणियो तमामु मुख़लिस इंसान ऐं मुहबत करण वारो आहे। हीअ हिकु मोची ख़ानदान आहे जेको पंहिंजी ग़रीबाणी झूपड़ीअ में रहे थो। हिन कहाणी जो पस मंज़र इंग्लैंड जी 1812 वारी ज़िंदगी मुतलिक़ आहे। तंहिं करे उन वक़्तु इंसान जी इर्तिका जिते पहुती हुई, ज़िंदगी उन इर्तिका बाबति ॿुधाई वई आहे ऐं इन नाविल में मुकालमा ऐं मंज़र निगारी उन ई वक़्त जी आहे जॾहिं त इंसानी जज़्बात मुंहिंजे ख़्याल में साॻिया हूंदा आहिनि जेके कैफ़ियतुनि में ईंदा आहिनि, जहिड़ो मोहबत में ॿिए शख़्स खे न सहण जो जज़्बो दुनिया जे हर दौर में साॻियो रहियो आहे। ग़रीब, यतीम या ज़रूरतमंद जी मदद करण जो जज़्बो हर दौर में साॻियो रहियो आहे। जॾहिं त टेक्नोलॉजीअ में तब्दीली ईंदी रहे थी, इंसानु टेक्नोलॉजीअ में तरक़ी करे रहियो आहे ऐं पंहिंजी सहूलियतुनि खे वधाइण जे लाइ, यानी पंहिंजी सहूलियतुनि खे हासिल करण जे लाइ टेक्नोलॉजी जी मदद वठंदो रहियो आहे। पोइ जेके बि ईजादूं थियनि थियूं उन हिसाब सां हू पंहिंजे जिस्म खे ऐं रूह खे सहूलियत ॾियण जे लाइ टेक्नोलॉजी जी मदद वठे थो। पिर्प, जंहिंखे प्यार मां पप चवनि था, हिकिड़े कैदीअ जी मदद करे थो। हीअ कहाणी मां ॿुधायां थो हाणे। जो हू समुंड किनारे खेसि हथकड़ियुनि में नज़र अचे थो। यानी पिर्प हिकिड़ो किरदारु आहे जेको हिकु कैदीअ खे ओचितो समुंड किनारे ते ॾिसे थो जेको हथकड़ियुनि में जकड़ियल आहे। कैदी जेल टोड़े निकितो आहे पर पंहिंजूं हथकड़ियूं अञा खोले न सघियो आहे। हू पिर्प खे ॾिसे थो त खेसि खाधो ॾियण लाइ इलाज़ थो करे, उनखे मिठू थो करे त मूंखे खाइण लाइ कुझु ॾे ऐं पोइ हथकड़ियूं बि खोलाएसि थो। एबिल मैकोच, जेको लंडन जो हिकु अमीर वापारी आहे, उहो पोइ पिर्प खे पंहिंजो ॿारु करे सम्झे थो ऐं खेसि लंडन आणण लाइ पंहिंजो मैनेजर मोकिले खेसि लंडन मोकिले थो। यानी इहो कैदी एबिल मैगोच हो जेको लंडन जो हिकु तमामु वॾो वापारी आहे। पिर्प जी ज़िंदगी ईअं बहिराड़ीअ मां शहर में तब्दील थिए थी जो हू हुनखे जॾहिं आज़ादु करे थो त पोइ हू उन पिर्प जी मदद करे उनखे शहर घुराए थो ऐं जॾहिं शहरी माहौल में हुनजी ज़िंदगी गुज़रण लॻे थी ऐं अहिड़ियुनि तब्दीलियुनि मां गुज़रे थो जो लेखक हिन नाविल जो नालो अज़ीम तवक़ुआत रखियो आहे, जेके हिन किरदार जी शख़्सियत में मुसलसल ॾेखारियूं वञनि थियूं। यानी हिकिड़ो बहिराड़ीअ जो ॿारु जेको कॾहिं सोचे बि न थे सघियो त आउं लंडन जहिड़े वॾे शहर में वेंदुसि ऐं उते वञी के वॾियूं कामयाबियूं हासिलु कंदुसि
या वॾनि वॾनि बिज़नेसमैन सां कारोबारियुनि सां मिलंदुसि त हुन जूं तवक़ुआत बि पोइ उन जे माहौल मुताबिक़ वधनि थियूं। तंहिं करे मां हमेशह इहो चवंदो आहियां त इंसान जा जेके ख़्यालात आहिनि या इंसान जूं जेके ख़्वाहिशूं आहिनि उहे हुन जूं ज़ाती न आहिनि, उहे हुनखे हुन जे माहौल मां मिलंदियूं आहिनि, हुन जी तरबियत मां मिलंदियूं आहिनि, हुन जे पस मंज़र मां मिलंदियूं आहिनि ऐं कुझु हुन जे DNA में बि हूंदियूं आहिनि। इहो मदद करण वारो वाक़ियो जॾहिं थिए थो त उन वक़्तु पिरप जी उमिरि 7 साल आहे। इन ई उमिरि जे दौरान शहर जी हिकु अमीर औरत जेका पंहिंजी पालियल धीअ स्टेला सां रहे थी, उहा पिरप खे घुराए थी त जीअं कंहिं नौजवान छोकिरे सां संदसि साथ करे संदसि घर में के रंग भरिजी सघनि। उन जो नालो मिस लियोशाम आहे, जेका हिकु अहिड़े घर में रहे थी जेको लॻे त महल थो पर संदसि ज़िंदगीअ में का रंगीनी न आहे। तंहिं करे उजड़ियल महल लॻे थो। पिरप जॾहिं उन सां मिलण वञे थो त स्टेला सां मिले थो त हूअ चाहे थी ही ॿई ॿार पाण में प्यारु कनि ऐं गॾिजी रांदि कनि त जीअं संदसि घर भरिजी वञे। पर पिरप खे स्टेला अमीरीअ जो तानू थी ॾे, तंहिं करे पिरप मायूस थी वापसि वञे थो, पर अंदरां ई अंदरां हू स्टेला सां मोहबत में मुबतला थी वञे थो। ॿिए दफ़े जॾहिं उन्हनि सां मिलणु अचे थो त हू रांदि खेॾनि था, पर हाणे हू वॾो थी चुको आहे ऐं खेसि लंडन जी हिकु वापारीअ तरफ़ां लंडन में रहण जी आछ थी चुकी आहे। तंहिं करे हू लियोशाम सां संदसि महल में न थे रही सघियो। लंडन पहुचंदे ई हू कुझु अहिड़नि नौजवान माण्हुनि जे घेरे में अची थो वञे जेके खेसि मोची ख़ानदान सां तइलुक़ हुजण जो अहसासु ॾियारींदा रहनि था ऐं हू मुसलसल अंदरूनी कशमकश जो शिकार थींदो रहे थो। स्टीला बि उन्हनि नौजवाननि जे दरमियान हुजे थी ऐं अॻिते हली हू इहो मालूम करण में मशगूल रहे थो त आख़िर इहो लंडन घुराइण वारो अहसान हुन ते कंहिं कयो, जो हू जेको वापारी हो जंहिंजी हू ज़िंदगी बचाई हुई, हुनखे इहो इन्फॉर्म कोन कयो हो त मां थो तोखे घुरायां, पर हुन पंहिंजे मैनेजर जे हथां खेसि लंडन में घुरायो हो। जंहिं मैनेजर खेसि लंडन घुरायो आहे उहो खेसि इहा ॻाल्हि ॿुधाइण लाइ तयारु कोन्हे, पर हिकु ॾींहुं भॻल केजी ऐं वॾो वापारी एपिल मिगोच हिकु ॾींहुं खेसि मिले थो ऐं चवेसि थो त खेसि हू पुटनि जीअं प्यारु थो करे। छाकाणि जो हू केजी आहे, तंहिं करे खेसि पंहिंजो पाण सां रहाए नथो सघे, यानी हुन ते केस हलंदा रहनि था, तंहिं करे पंहिंजो पाण खे रुपोच रखे थो। तॾहिं पोइ हू पुछेसि थो त छा तूं इहो साॻियो केदी आहीं जंहिंसां मुंहिंजी मुलाक़ात तॾहिं थी हुई जॾहिं आउं 7 सालनि जो हुउसि। एबुल खेसि चवे थो त हा। हू पिरप खे पंहिंजी कहाणी ॿुधाए थो, जंहिंमें इहो पिणु ॿुधाएसि थो त हुनखे साज़िश करे हिकु केस में फासायो वियो ऐं संदसि धीअ बि अञा ॿार हुई त मरी वई हुई। हुन खेसि ॿुधायो त संदसि मिल्कियत ते मिस लियोशाम कब्ज़ो कयो आहे ऐं संदसि धीअ जे मौत जी ज़िम्मेवार बि उहा ई आहे। इहा ॻाल्हि ॿुधी पिरप जे ज़हन में बेचैनी अञा वधी वञे थी ऐं इन ई ॻाल्हि जी खोजना में लॻी वञे थो। जॾहिं हू स्टीला सां मिलणु जुलणु लॻे थो ऐं मिस लियोशाम सां बि मिलणु लॻे थो, तॾहिं खेसि ख़बर पवे थी त स्टीला त एबिल जी धीअ आहे जेका अस्पताल मां हूअ खणी आई हुई ऐं एबिल खे ॿुधायो हुआईं त मरी वई आहे। पिरप जीअं त हिकु ग़रीब ख़ानदान जो ॿारु आहे, तंहिं करे खेसि स्टीला सां शादी करण ते मिस लियोशाम राज़ी कान्हे ऐं हूअ स्टेला जो रिश्तो हिकु नौजवान डर्मल सां तय करे थी, जंहिंजो नालो डर्मल आहे। डर्मल नौजवाननि जे ग्रुप में शुरू खां ई पिरप ते तंज़ कंदो रहे थो ऐं खेसि घटि करण जी कोशिशि कंदो रहे थो। हिकु दफ़े त खेसि इहो बि चवे थो त तूं स्टीला जे लाइक़ु नाहीं, तंहिं करे इहा तोखे नथी चाहे।
बहरहाल स्टीला जी शादी डिरमल सां तय थिए थी ऐं तय थी चुकी हुई। तंहिं करे पिरप जा जज़्बात बसि अंदरि ई अंदरि कढ़ंदा रहनि था। हू ॿई हिक ॿिए खे सिर्फ़ु नज़रुनि ई नज़रुनि में ॾिसनि था, पर पंहिंजी मोहबत जो इज़हार नथा करे सघनि। हिकु ॾींहुं जॾहिं सभु जोड़ा नची रहिया आहिनि, तॾहिं डिरमल ऐं स्टीला बि नचनि था, त पिरप पंहिंजी कैफ़ियतुनि खे रोके नथो सघे ऐं मुसलसल उन्हनि खे ॾिसंदो रहे थो, साड़ विचां कढ़ंदो रहे थो। आख़िर जॾहिं पंहिंजे अंदरि जे पैमाननि खे लबरेज़ थींदे ॾिसे थो ऐं सम्झे थो त हाणे का अजीबो ग़रीब हरकत करे विहंदो, तॾहिं पोइ हू उन नाच जे दौरान ई घर मां निकिरी वञे थो। इहो समूरो लका अखियुनि में स्टीला बि ॾिसंदी रहे थी ऐं जॾहिं हू घर मां निकिरे थो त स्टीला डिरमल जो हथु छॾाए ॿाहिरि निकिरण लाइ कोशिशि थी करे। तंहिं ते डिरमल संदसि हथु पकिड़े बीहे थो ऐं चवेसि थो त नाच जी महफ़िल अञा पूरी कान थी आहे। स्टीला खेसि चवे थी त तोखे मुंहिंजो हथु छॾिणो पवंदो, तूं ज़ोरीअ मुंहिंजो हथु नथो पकिड़े सघीं। पिरप घर जे ॿाहिरां वारे बाग़ीचे में वञी बीहे थो त स्टीला पिणु संदसि पोयां अचे थी। तूं डिरमल सां प्यार थी करीं? पिरप पुछे थो। न, मां उन सां रुॻो धोखे वारे रस्ते ते वारी दोस्ती रखी आहे। मां दुनिया जे केतिरनि ई मर्दनि सां धोखे वारी दोस्ती रखंदी आहियां, सवाइ तुंहिंजे। पिरप हुनखे ॾिसे थो ऐं चवेसि थो, सवाइ मुंहिंजे छो? मूंसां तुंहिंजो कहिड़ो तालुक़ु आहे? हूअ चवेसि थी, तूं पाण सम्झ त तोसां मुंहिंजो कहिड़ो तालुक़ु आहे। ईअं चई हू अञा हिक ॿिए जे वेझो अचनि था ऐं चुमी ॾियणु चाहिनि था त घरां उहो मैनेजर अचे थो ऐं स्टीला खे अची चवे थो त तोखे डिरमल यादि पियो करे ऐं जल्दी अंदरि हल। इहा मुख़्तसिर मुलाक़ात पिरप खे यकीन ॾियारे थी छॾे त स्टीला खेसि प्यारु करे थी। होॾां एबिल हाणे अहिड़ी क़ैदीअ वारी ज़िंदगीअ मां बेज़ार थी पवे थो जो खेसि पुलिस ॻोल्हींदी रहे थी। आख़िरकार हिकिड़ी ॿेड़ीअ मां खेसि झले क़ैद करे थी। हू सख़्तु बीमार आहे, तंहिं करे खेसि इस्पताल में रखियो थो वञे। जॾहिं पिरप खे ख़बर थी पवे त एबिल झलिजी वियो आहे ऐं इस्पताल में आहे त हू उन सां मिलणु वञे थो। अदालत खेसि फांसीअ जी सज़ा ॿुधाए चुकी आहे, पर हू आख़िरी पसा इस्पताल में खणे थो। इन मुलाक़ात जे दौरान पिरप खेसि ॿुधाए थो त संदसि धीअ मरी कान वई हुई, पर ल्यूशाम जी धीअ बणिजी रही आहे। उहा हिकु इंतिहाई ख़ूबसूरत औरत आहे ऐं पिरप खे उन सां शदीद मोहबत आहे। एबिल आख़िरी मुलाक़ात में पिरप सां इन जो अहसानमंद कोन थो रहे जो हुन खेसि खाधो खाराए हथकड़ियूं खोलियूं हुयूं ऐं हू यादि कंदो रहे थो त हीउ न मूं ते अहसान कयो हो, पर हू उन वक़्तु बि खेसि पंहिंजे पुटनि वांगुरु प्यार थो करे ऐं पंहिंजी लाज़वाल मोहबत जो इज़हार थो करे जीअं हिकु पीउ पंहिंजे पुट सां कंदो आहे। होॾां डिरमल ऐं स्टीला जी शादीअ जूं तयारियूं हली रहियूं आहिनि त ल्यूशाम खे हिकु ॾींहुं ओचितो बाहि विकोड़ी थी वञे, जेका संदसि लिबास खे चुटी पवे थी। पिरप उते बि पहुची उन जी जान बचाइण जी कोशिशि थो करे, पर नाकाम थो थी वञे ऐं ल्यूशाम गुज़ारे वञे थी। इन मौत सां स्टीला अख़लाक़ी तौरु ल्यूशाम मां आज़ादु थिए थी ऐं पोइ पिरप जी ज़िंदगीअ में शामिल थी वञे थी। हीअ कहाणी हिकु इंसान जी ग़ुर्बत मां अमीरीअ तरफ़ जो सफ़र आहे। साॻे वक़्तु मोहबत जी नाकामीअ मां कामयाबीअ तरफ़ जो सफ़र पिणु आहे। चार्ल्स डिकिंस जे कई नावलनि मां हीअ नावल बहितरीनु नावल आहे, जंहिं ते कई फिल्मूं ऐं ड्रामा पिणु ठहिया आहिनि। त हिन सां गॾु मुंहिंजो हीउ तबसरो ख़तमु थिए थो। वरी हाज़िर थींदुसि ॿिए कंहिं किताब जे तबसरे सां गॾु। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।